सिंध में ट्यूबवेल न हलाइण खिलाफ सिंध हाई कोर्ट सखर में पिटीशन दाख़िल। लाॻापियल धुरिन खे 28 फरवरी ते पेश थियण लाइ नोटिस जारी। तफ़सील मूजिब सिंध में स्काप जा ट्यूबवेल न हलाइण खिलाफ घोटकी ज़िले सां तालुक रखंदड़ मंज़ूर अहमद सुमरो वकील ज़ुबैर मलिक मार्फत दाख़िल पिटीशन जी डबल बेंच ॿुधणी कंदी। स्काप कामूरनि खे 28 फरवरी ते अदालत तलब करे वरितो आहे। धुरिन खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। दाख़िल पिटीशन में मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो आहे त स्काप खाते जा 1881 मुलाज़िम आहिनि जिन खे हर महीने 7 करोड़ पघारूं ॾिनियूं पयूं वञनि। सिंध में ट्यूबवेल न हलण करे सिम ऐं कलर सबबि ज़मीनूं तबाह थी रहियूं आहिनि। पघारूं ॾियण बावजूदि ट्यूबवेल नथा हलाया वञनि। सिंध जे अक्सर इलाइक़नि में ट्यूबवेल मौजूद ई नाहिनि। अदालत वधीक इंक्वायरी लाइ डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन सखर समेत सर्कल ऑफिसर एंटी करप्शन घोटकी खे पिण नोटिस जारी करण जो हुकुम ॾिनो, जॾहिं त पिटीशनर खे अदालत खे इस्तदा कई त घोटकी ज़िले जा समूरा ट्यूबवेल नाकारा बणिजी विया आहिनि। ज़िले में ज़मीनूं सिम कलर जे वर चढ़ी वियूं आहिनि। बजट में हर साल करोड़ें रुपया रखिया वञनि था जेके कामूरा करप्शन करे हड़प कनि था। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।